अस्सलाम वालेकुम मुंहिंजा दोस्तो। ऐं रोज़ानो जीअं मां तव्हांखे जेको आहे हिकिड़ो गज़ल ॿुधाईंदो आहियां या गीत या नज़म। अञा ताईं नज़म त कोन आयो आहे वारो हुनजो, पर गीत जो ऐं गज़लनि जो आयो आहे। अॼु बि मां हिकिड़ो गज़ल तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, जेको मुंहिंजो ॻाइणनि ॻायो बि आहे। उहो तव्हां जेकॾहिं वेंदव पंहिंजो पोएट अमजद रानी लिखंदव पंहिंजो यूट्यूब ते, त उहो तव्हांखे इनशाला उते मिली वेंदो। या पोएट अमजद रानी यूट्यूब ते ईंदो त मुंहिंजा समूरा गाना उते पिया आहिनि। पोइ अॼु मूं गज़ल हिकिड़ो तव्हांजे लाइ सिलेक्ट कयो आहे त ॾील में ॾुख भरे लाश वहीं तूं करे। ॾील में ॾुख भरे लाश वहीं तूं करे, रूह मुंहुं खां खसे लाश वहीं तूं करे। ॾील हिकिड़ो सिंधी पुराणो लफ़्ज़ आहे। ॾील जी माना आहे हॾनि जो पिंजरो। इंसान जे हॾनि जो पिंजरो खे पूरे खे सिंधी में ॾील चइबो आहे। त ॾील में ॾुख भरे लाश वहीं तूं करे, रूह मुंहुं खां खसे लाश वहीं तूं करे। कीअं रहंदो भला आदमी बिन हवा, कीअं रहंदो भला आदमी बिन हवा, मुंहिंजी कीअं पोइ सरे लाश वहीं तूं करे। कीअं रहंदो भला आदमी बिन हवा, मुंहिंजी कीअं पोइ सरे लाश वहीं तूं करे, रूह मुंहुं खां खसे लाश वहीं तूं करे। ॾील में ॾुख भरे लाश वहीं तूं करे। मौत ॿियो थई विछोड़ो अंधेरे मिसल, मौत ॿियो थई विछोड़ो अंधेरे मिसल, ॾींहं खां सिज परे लाश वहीं तूं करे। मौत ॿियो थई विछोड़ो अंधेरे मिसल, ॾींहं खां सिज परे लाश वहीं तूं करे। ॾील में ॾुख भरे लाश वहीं तूं करे, रूह मुंहुं खां खसे लाश वहीं तूं करे। तूं न सम्झी सघें कंहिंजी तकलीफ़ खे, तूं न सम्झी सघें कंहिंजी तकलीफ़ खे, ॾार साओ ॿरे लाश वहीं तूं करे। तूं न सम्झी सघें कंहिंजी तकलीफ़ खे, ॾार साओ ॿरे लाश वहीं तूं करे। ॾील में ॾुख भरे लाश वहीं तूं करे, रूह मुंहुं खां खसे लाश वहीं तूं करे। धोखे जी बाहि हुई जा विसे की न थी, धोखे जी बाहि हुई जा विसे की न थी, सोच मुंहिंजी ठरे लाश वहीं तूं करे। धोखे जी बाहि हुई जा विसे की न थी, सोच मुंहिंजी ठरे लाश वहीं तूं करे। ॾील में ॾुख भरे लाश वहीं तूं करे, रूह मुंहुं खां खसे लाश वहीं तूं करे। जंहिं पे सुॾकनि खे सांढियो सो कल्ह वियो मरी, जंहिं पे सुॾकनि खे सांढियो सो कल्ह वियो मरी, कीअं पोइ अमजद वरे लाश वहीं तूं करे। जंहिं पे सुॾकनि खे सांढियो सो कल्ह वियो मरी, कीअं पोइ अमजद वरे लाश वहीं तूं करे। ॾील में ॾुख भरे लाश वहीं तूं करे, रूह मुंहुं खां खसे लाश वहीं तूं करे। वॾी महिरबानी। ऐं कोशिशि करे तव्हां जेकॾहिं असांजे हिन यूट्यूब चैनल खे SPT TV जेको आहे चैनल खे सब्सक्राइब कंदव, त जेको बि मां शाइरी पढ़ां थो या जेके बि मुंहिंजा गाना ॻाया था वञनि, उहे इनशाला तव्हां ते पहुची वेंदा। सब्सक्राइब न छॾो सब्सक्राइब कयो, पर बेल आइकन खे तव्हां टच कंदव त उहो बेल आइकन खां बाद में तव्हांजे जेके बि कलाम मां पढ़ां थो या मुंहिंजी शाइरी ॻाई थी वञे त उहा तव्हां ताईं पहुचंदी। तक़रीबन 200 जे क़रीब के मुंहिंजा कलाम दोस्तनि ॻाया आहिनि, उहे तव्हांखे यूट्यूब ते मिली वेंदा। ऐं इनशाला ॿिया कलाम मुंहिंजा अचनि था पिया, उहे बि तव्हां ॾे पहुचंदा वेंदा। ऐं वॾी महिरबानी, तव्हांजा लख थोरा। ऐं हिन में कमेंट्स ज़रूरु मुंहिंजो कंदा कयो त अमजद हिन शाइरीअ में हीअ शइ जी कमी आहे या उहा शइ जी कमी आहे, या सलाह मशवरो ॾींदा कयो, या मौज़ूअनि ते तव्हां ॻाल्हाईंदा कयो त हीअ मौज़ू तुंहिंजो कीअं खयाल आहे, छा आहे, ताकी मुंहिंजी रहनुमाई बि थिए। वज़न बहर जे हवाले सां बि तव्हां जेकॾहिं बहस करणु चाहियो त उन ते बि तव्हां पंहिंजा कमेंट लिखी सघो था। ऐं ख़्यालनि जे हवाले सां तव्हां मूंखे रायो ॾेई सघो था त केतिरा ख़्याल सॻारा आहिनि, न आहिनि, या आहिनि त छो आहिनि। हीअ वॾी महिरबानी थींदी तव्हांजी। अलाह साईं तव्हांखे आबाद रखे। अस्सलाम वालेकुम।